मीरपुर बठोरो शहरी एताद शहरी एक्शन कमेटी जे सॾ ते शहरी एक्शन कमेटी चेयरमैन उरफान ख्वाजा, शहरी एताद जे जनरल सेक्रेटरी खालिद खट्टी, STP ज़िले सुजावल सदर अब्दुल गनी मल्ला, हेड मास्टर अब्दुल गनी लोहार जी अॻुवाणी में अली बंदर खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते तंज़ीमनि जी अॻुवान उरफान ख्वाजा, शहरी एताद जे जनरल सेक्रेटरी खालिद खट्टी, अवामी तहरीक जे सागर मजिद परिहार, STP ज़िले सुजावल जे सदर अब्दुल गनी मल्ला, उस्ताद अब्दुल लतीफ़ शोरो, क़ौमी पार्टी जे कादिर बख्श ज़हूर, मुमताज़ शोराई, उस्ताद यार मोहम्मद शोराई, अली अहमद कंबरानी, अलानू मल्ला ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मदरसिया उस्मानिया जी बिल्डिंग जो कमु ठेकेदार गुज़िरियल 2 सालनि खां अध में कमु छॾे हलियो वियो। इमारत मुकमल न हुअण करे स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि जी तइलीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। इन्हनि इलाहा इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी स्कूल जी इमारत जो कमु मुकमल कराए शागिर्दनि जो मुस्तक़बिल बचायो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। रिपोर्ट अशरफ चांजो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोरो। मदरसा उस्मानिया स्कूल जो रहेल कम, मदरसा उस्मानिया तैलीम बचायो, तैलीम बचायो, उस्मानिया जो स्कूल जो रहेल कम।